ऐं गुज़ारिश कंदुसि त मौलाना सिंधी जे हवाले सां जीअं मूं पहिरीं ॿुधायो त मौलाना सिंधी जी जेका तहरीक हुई रेशमी रूमाल उहा जॾहिं हिते उनजा ख़त पकड़ाइणा हुआ त उन जे एवज़ रईस ते बि इल्ज़ाम लॻा हुआ ऐं रईस जे बंगले ते बि छापा लॻा हुआ। सो मौलाना उबैदुल्ला सिंधी जे फ़िक्र सां वाबस्ता चाचा मौलवी मोहम्मद रफ़ीक भुरगड़ी साहिब हिते मौजूदु आहिनि ऐं असीं पाण जा चाचा जा जेके शागिर्द रहिया आहियूं। असांखे हिन स्टेज पहुचाइण में बि चाचा जो वॾो हथु रहियो आहे। गुज़ारिश कंदुसि चाचा मौलवी मोहम्मद रफ़ीक भुरगड़ी साहिब खे त पाण अचनि ऐं आख़िर असांजो हेठां स्पीकर हूंदो जंहिंखां पोइ असांजा ॿ स्पीकर असीं स्टेज ते ॿुधंदासीं। ऐं ज़ोरदार तालियुनि में चाचा मौलवी मोहम्मद रफ़ीक भुरगड़ी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। दोस्तों, जीअं त हीअ प्रोग्राम ग़ुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जे यादि में हुनजी वरसी जे मौक़े ते मल्हायो पियो वञे। हू अज़ीम इंसान हो। असांजी पोज़ीशन इहा आहे त अज़ीम इंसाननि खे छो चयो वियो थोरो वक़्तु ॻाल्हायो त अज़ीम इंसाननि जे लाइ त टाइम वॾा खपंदा आहिनि। मौलाना सिंधी जो फ़िक्र हिन बरे सग़ीर में साईं जलाल महमूद शाह साहिबु वेठो आहे। मूं हिन जो शुक्रियो अदा कोन कयो या नालाइकी कई। साईं मोहम्मद हाशिम लेगारी आहे या ॿिया दोस्त आहिनि। बहरहाल साईं जिन जी महिरबानी उन्हनि खां इजाज़त सां मौलाना उबैदुल्ला सिंधी हिन बरे सग़ीर में जमीयत उलमा हिंद बि कमु कयो पिए, कांग्रेस बि हुई, पोइ मुस्लिम लीग बि ठही। पर मौलाना सिंधी उहो माण्हू हो जो कांग्रेस में जमीयत उलमा हिंद में बि शामिल हो। चई मुंहिंजो फ़िक्र अञा ॿियो आहे, अॻिते आहे। ऐं उहो कहिड़ो आहे? हिंदुस्तान घण क़ौमी मुल्क आहे। हिंदुस्तान घण क़ौमी। मुस्लिम लीग हुई त मुस्लिम क़ौमियत आहे, जंहिंमें त कांग्रेस ऐं जमीयत उलमा हिंद जो ख़्यालु हो त हिंदुस्तान हिंदी हिकु क़ौम आहे। पर मौलाना सिंधी जो ख़्यालु हो हुन सरू राजा पार्टी जे अंदरि 17 क़ौमुनि जो मुल्क ॼाण आयो आहे। बरे सग़ीर में क़ौम परस्ती जो बुनियाद विझंदड़ जेकॾहिं माण्हू आहे त मौलाना सिंधी। ऐं मौलाना सिंधी जो ॾाओ हथु चइजे या उन फ़िक्र सां लाॻापियलु हुजे त हे ग़ुलाम अहमद ख़ान भुरगड़ी बि पोइते न हो। ग़ुलाम अहमद ख़ान भुरगड़ी बि पोइते कोन। हे सियासी माण्हू आहे कोपर सां। हाणे त असांजी पोज़ीशन थी आहे। मूंखे हींअर दावत हुई, कल्ह मीरनि जो प्रोग्राम हो, टियों ॾींहुं सूमरनि जो प्रोग्राम हो। सूमर आहे दोदो कंहिंजो आहे? असांजो आहे। दोदो असांजो त पोइ असीं प्रोग्राम करियूं सूमरा खनि। उहो सूमरा खनि सूमरे जे खाते में। वरी भुरगड़ी साहिब जो प्रोग्राम आहे, वरी किथां न किथां भुरगड़ी निकिरे। अरे बाबा, भुरगड़ी सिंधियुनि जो आहे, भुरगड़ी भुरगड़ियुनि जो न आहे। सॼी सिंध कुल होॾे। अॼु खां बाद में चओ त इन लाइन इन रस्ते ते इनखे मशाल राह करे जी मौलाना सिंधी मुफ़क्किर आहे, उनजो फ़िक्र आहे, उन फ़िक्र खे मशाल राह करे अॻिते हलंदासूं। ईअं पंहिंजो भुरगड़ी खे बि हाणे पोइते न छॾिबो। असां सभु उनजा वारिस आहियूं। उहो फ़क़ति बसि पंहिंजो भुरगड़ी उनजा वारिस हुजनि। इब्राहिम मुंशी जे वरसी ते अचूं त सूमरा मल्हाइनि। इब्राहिम मुंशी बसि इब्राहिम मुंशी सिंध जी ॻाल्हि कई आहे, सूमरनि जी ॻाल्हि ई ॻाल्हि कई आहे। हुन त सिंध जी ॻाल्हि कई आहे बाबा। सिंध वरी स्टेज ते अची वेही ॾिस, वरी स्टेज ते अची ॾिस त पोइ छा थिए? हिकिड़ा वेठा आहिनि लीगला, ॿिया पीपला, जेके मुंशी बनंदा न लीगलो न पीपलो। मुंशी जो तालुक न लीगलनि सां, हू त पवारनि जो माण्हू हो। इन्हनि लीगलनि ऐं पीपलनि लाइ त हू चई हो मूं पक सुञाता पंहिंजा वाकई धारियुनि सां गॾु धारे में थे वट ॾिसाऊं वेर हिनखे वेही वांगीरनि जे वारे में। असां अहिड़ा वॾा वॾा नाला हिते खणी नाला खणी अची बीह रहंदा आहियूं। भुरगड़ी हीअं अॼु अमीं भुरगड़ी खे यादि करण जे लाइ छो गॾु थिया आहियो? भुरगड़ी को कमु करे विया। ॿुधा त मूं छा कयो, तव्हां छा कयो? असांखे कमु करणु खपे। तंहिंजे करे असांखे कमु करणु खपे त भुरगड़ी खे यादि करियूं था। यादि करण जो वजह त भुरगड़ी साहिबु करे ॾेखारियो। मौलाना सिंधी त मुफ़क्किर हो। साईं जीएम सैद मुफ़क्किर आहे, उन्हनि जो फ़िक्र हलंदो। इहे मरणा न आहिनि, इहे फ़िक्र जो हलंदो। पर तो ऐं मूं छा कयो आहे? जोड़ा नाला रुगो भुरगड़ी जा नाला ऐं तावीज़ ऐं पाणी जा गिलास पढ़ी पीअण सां सिंध अवां जी या सिंधी माण्हू जेके आहिनि मथे कोन ईंदा। उनजी मशाल राह, उनजो प्रोग्राम, उनजो काज़ खणी हिन वाहण वस्तियुनि जे अंदरि हलंदासूं त कुझु थींदो। तंहिंखां
खां बाद में को आज पोईंदो उहा शइ असां वटि कान्हे रुगो नाला वठी वॾनि माण्हुनि जा नाला वठी पाण खे चिमकाइण ख़ातिर अवां भुरगड़ी जेरा आहियूं हुन भुरगड़ी जी वरसी मल्हायूं पिया अवां भुरगड़ी मरी चुका आहियो अवां गुलाम मोहम्मद खे सिंध ताईं वाक़िफ़ ई न कयो आहे उनखे वाक़िफ़ करियो सिंध सुभाणे सिंधी कुल्हो मिलाए अॼु भुरगड़ी साहिब जो प्रोग्राम कनि असां भुरगड़ियूं जा रुगो वारे सघूं असां रुगो ई भुरगड़ी वारे सघूं सिंध जो माण्हू आहे हुन हिकिड़े पैसो जीअं दोस्तनि ॿुधायो त हुन मण जे पुठियां पैसो रखी छॾियो सिंध जी तालीम लाइ का त कुहाड़ा अंग्रेज़नि खां वठी खॼा पिया हुया ऐं अॼु ताईं जारी आहिनि इल्मु क़ौम खे तबाह करण जे लाइ ॾाहण लिखियो आहे त ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे उन्हनि जो इल्मु फुरियो ॿियो उन्हनि जो अख़लाक़ फुरियो अॼु असीं सिंधी क़ौम इल्म ऐं अख़लाक़ जे लिहाज़ सां इंतिहा दर्जे ते यादि करियो किथे ईअं न रहिजी वञूं त हुई का सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली जो उथंदासीं त कुझु थींदो जन कुझु कोन थींदो न को निमाज़ पढ़ण सां सिंध आज़ादु थिए न को दुआऊं घुरण सां सिंध आज़ादु थिए रमतनि मथां रत हार त पसी उत खे खून वाहींदासूं पेचरनि ते रत हारींदासूं तंहिंखां बाद में कुझु थींदो उनखां बाद में कुझु थींदो बाक़ी हाणे रुगो दुआऊं ऐं दोस्तनि खे चवंदो आहियां त निमाज़ पढ़ो था सुठो कमु आहे निमाज़ पढ़ो था बहितरीनु कमु आहे ऐं असीं मना नथा करियूं ऐं पाण निमाज़ थो पढ़ां उन कैटेगरी सां तालुक रखां थो असां सभिनी खे निमाज़ पढ़णु खपे निमाज़ पढ़ो था बहितरीनु आहे पर अव्हां जी निमाज़ असांजे लाइ कसवटी ऐं परख न आहे असां वटि कसवटी ऐं परख सिंध दोस्ती आहे इंसान दोस्ती आहे अव्हां में इंसान दोस्ती केतिरी आहे अव्हां में सिंध दोस्ती केतिरी आहे त पोइ अवी असांजा आहियो निमाज़ूं पढ़ो हज करियो डिघा कमु करियो करियो न करियो इहे अव्हां जे खाते जा आहिनि असांजा तॾहिं आहियो जॾहिं ॾिसूं त सिंध सां सिंधियुनि सां इंसाननि सां केतिरा सचा आहियो पोइ असां चयो न कोई बांगू न को निमाज़ूं असांजो हाफ़िज़ शाइर लाड़ जो सचल करे चवंदा आहिनि उनखे न कोई बांगू न को निमाज़ूं असांखे नियतूं निकोर घुरिजनि न कोई बांगू न को निमाज़ूं असांखे नियतूं निकोर घुरिजनि अड़े परायो खाई पढ़े जो तस्बियूं उन जो पक सां पघार हूंदो खबीस जहिड़ो ख़राबु चहिरो मिलियो त कहिड़ो करार हूंदो हजाज जी पग हथ मथे ते पाइण सिखियो त छाजो सुकार हूंदो महिरबानी दोस्तनि चयो त थोरो टाइम महिरबानी जी अस्सलाम तिन गाहे गाहे गाह कया कई गभरू गाढ़ा ॻूठाणा तिन गूंज मचाई गोलिन जी थिया वांगी वतन में वेगाणा तिन साह सुकायो सांगिन जो हर सांगी सीनो साड़े में मूं पक सुञाता पंहिंजा हुआ के धारनि सां गॾु धाड़े में थे वाट ॾसाऊं वेरनि खे वेही वांगी अड़नि जे वाड़े में ऐं चाचा जूं इहे तकरीरूं असीं इहे ई ॿुधी असीं उत्साह वठंदा आहियूं ऐं इन्हनि मां ई असांखे उत्साह मिलियो आहे त नमाज़ रोज़ा हिकु तरफ़ पर सिंध सां तव्हां केतिरा सचा आहियो ऐं सिंध दोस्ती माण्हू खे अॻियां वधाए थी चाचा मौल इहो चाचा मौल रफ़ीक